भिटशा वेझो ॻोठ इलियास परियाड़ वटां रोहिड़ी केनाल खे रोड़ियूं पवण शुरू थी वयूं आहिनि, जंहिं सबब केनाल खे ॾिनल बंद टुटण जो ख़तरो वधी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे आगाही ॾींदो हलां त भिटशा वेझो ॻोठ इलियास परियाड़ वटां रोड़ी केनाल खे रोड़ियूं पवण शुरू थी वियूं आहिनि, जंहिं सबब केनाल खे ॾिनल बंद टुटण जो ख़तरो वधी वियो आहे। वॾे नुक़सान थियण जो अंदेशो आहे। इलाइक़े वासियुनि चनेसर, गुलज़ार उर्फ गुलबहार, अल्लाह वरायो, अली अकबर, रीमू खान, इमाम बख्श, मोहम्मद अयूब परियाड़े ॿियनि जो चवणु आहे त इरीगेशन अमले नाअहलीअ सुस्तीअ सबब रोहिड़ी केनाल खे रोड़ियूं पइजी रहियूं आहिनि। असां पंहिंजी मदद पाण ते रोड़ियुनि खे बंदि करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर रोड़ियूं बंदि न थी रहियूं आहिनि। ताज़ियुनि बरसातुनि सबब केनाल में पाणी जी सतह तमामु वधियल आहे ऐं बंदि टुटण जो ख़तरो वधी वियो आहे। अगरि रोड़ियूं बंदि न थियूं त ॻोठ इलियास परियाड़ समेत समय ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल पाणीअ लपेट में अची वेंदा ऐं तबाह थी वेंदा। आख़िरी तलान ताईं इरीगेशन खाते को बि अमलदार ॼाणियल हंध ते न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते पाणीअ खे बंदि करण जी कोशिश में रुधल आहिनि। जी महिरबानी फिदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।